भारतीय शहर अहमदाबाद के एयरपोर्ट वेझो मुसाफ़िर जहाज़ किरी तबाह। मुसाफ़िर जहाज़ में 242 माण्हू सवार हुआ। भारतीय मीडिया 110 मुसाफ़िरनि जे फ़ौत थियण जी तस्दीक करे छॾी। फ़ौतियुनि में 11 ॿारड़ा बि शामिल। बदकिस्मत जहाज़ में गुजरात जो अॻूणो वॾो वज़ीर बि सवार हो। हादसो भारतीय वक़्त मूजिबि 1 खां 2 वॻे जे विच में पेश आयो। हादसे खां पोइ आसमान में दुहें जा ककर छांइजी विया। अहमदाबाद एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन बंद, अस्पताल में इमरजेंसी लागू। भारतीय मीडिया जो चवणु आहे त एयर इंडिया जो जहाज़ टेक ऑफ करण दौरान रिहाइशी इलाइक़े ते किरी तबाह थियो। पाकिस्तान जो मौक़िफ़ सच ते ॿधल ऐं मज़बूत आहे। अमेरिका ॼाणे थो त असां दहशतगर्दनि सां कहिड़ी रीति मुंहुं ॾियूं था। जेकॾहिं भारत पाकिस्तान जो पाणी बंदि कयो त उन सां बि अहिड़ो ई वर्ता थी सघे थो। पाकिस्तान सफ़ारती वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जो बरतानवी नशरियाती इदारे खे इंटरव्यू चयाईं, अमन जो पैगाम खणी आया आहियूं। इम्कानी जोहरी तकरार जी पस मंज़र में ॻाल्हि ॿोल करणु चाहियूं था। पहलगाम वाक़े बाबति अमेरिका में मौजूदु भारत जे हामिन बि तस्लीम कयो त भारत को बि सबूत फराहम न कयो। दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे क़दमनि खे अमेरिका में साराहियो वञे थो। जिन सां बि मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि उहे न रुॻो पाकिस्तान जो मौक़िफ़ ॿुधी रहिया आहिनि पर वाखाण बि करे रहिया आहिनि। सदर आसिफ़ ज़रदारी सां आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जे मेंबरनि ते ॿधल वफ़द जी मुलाक़ात दौरान ख़िते जी मौजूदा सूरत हाल, अवामी मसइलनि ऐं तरक़ियाती ज़रूरतुनि ते ख़्यालनि जी ॾेवट। वफ़द सदर खे आज़ाद कश्मीर में पेश ईंदड़ मसइलनि, अवामी मुश्किलातुनि ऐं बुनियादी सहूलियतनि जी खोट बाबति आगाह कयो। वालरनि कश्मीर जी अवाम जी भलाई, तरक़ियाती मनसूबनि ऐं सहूलियतनि जी फराहमी ते बि ॻाल्हि ॿोल। सदर मुमलकत वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾियल अरब रियासतुनि जे 1 ॾींहं जे सरकारी दौरे ते अबू ज़ैबी पहुची वियो। वज़ीर आज़म सां गॾु नाइब वज़ीर आज़म ऐं परॾी वज़ीर इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सीनियर आफ़ीसरनि ते ॿधल आला सतही वफ़द बि साणुसि गॾु मौजूदु। परॾी खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमारात जे सदर मोहम्मद बिन ज़ैद अल निहान सां मुलाक़ात कंदो। नाइब वज़ीर आज़म ऐं परॾी वज़ीर इसहाक़ डार 17 खां 19 जून ताईं न्यूयॉर्क में गॾियल क़ौमनि जी हिकु आलमी कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। परॾी खाते जे तर्जुमान मूजिब कॉन्फ्रेंस फ़लस्तीन जे मसइले जे पुरअमन ऐं ॿिनि रियासतुनि वारे हल ते ॿधल हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में पाकिस्तानी पार्लियामानी वफ़द अॼु खां बेल्जियम में अहम मुलाक़ातुनि जो आगाज़ कंदो। मुलाक़ातुनि में यूरोपी पार्लियामेंट जे मेंबरनि, यूरोपी कमीशन ऐं यूरोपी यूनियन जे परॾी मामलनि वारनि अमलदारनि खे भारत जी आबी जारियत ऐं जंगी जुनून बाबति आगाही ॾिनी वेंदी। पाकिस्तानी वफ़द यूरोप जे अहम थिंक टैंक्स सां मुलाक़ातूं कंदो ऐं आलमी मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कंदो। मोदी सरकार जी पाकिस्तान मुख़ालिफ़ कार्रवाइयुनि ऐं भारत ख़िलाफ़ पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदो। पीटीआई हुकूमत मुल्क में तबाही मचाए वई हुई। पीटीआई पंहिंजे दौर में को बि तरक़ियाती मनसूबो शुरू न कयो। कहिड़ी बुनियाद ते पीटीआई हुकूमती मुआशी एजेंडा ते तनक़ीद पई करे। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, वज़ीर आज़म शहबाज शरीफ दिलेरानी क़यादत जो मुज़ाहिरो कयो। वज़ीर आज़म सियासी ऐं मुआशी तौर अंटर क़दम खया। जॾहिं असांजी हुकूमत आई त तरक़ियाती बजट लाइ 1 रुपयो बि न हो। असां जॾहिं आयासीं त ॿोॾ खे मुंहुं ॾिनो ऐं तरक़ियाती बजट वधाई। असां हुकूमत में अची मईशत खे बहाल कयो।
सिंध हुकूमत नए माली साल 2025-26 जी बजट तैयार करे वरिती। सिंध असेंबली जो बजट इजलास सुभाणे मंझंदि जो 3 वॻे तलब। वॾो वज़ीर सैयद मुरादरी शाह नए माली साल जो 3,300 अरब रुपयनि खां वधीक जी बजट पेश कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त बजट में टैक्स उगाड़ियुनि जो हदफ़ 800 अरब खां वधीक मुक़रर। बजट में तालीम लाइ 550 अरब, सिहत खाते लाइ 340 अरब रखण जी तजवीज़। मकानी खाते 350 अरब, घरू खाते लाइ 200 अरब रुपया रखिया वेंदा। ट्रांसपोर्ट लाइ 75 अरब रुपया रखण जी तजवीज़। सूबाई तरक़ियाती प्रोग्राम लाइ 493 अरब रुपयनि मां वधाए 503 अरब रुपया रखण जी तजवीज़। नई स्कीमुनि लाइ 183 अरब रुपया रखिया वेंदा। सिंध जे नए माली साल 2025-26 जी बजट में सालियाने प्रोग्राम लाइ 503 अरब रुपया रखण जी तजवीज़। नयनि रिथाउनि लाइ 188 अरब ऐं MNS ऐं MPS लाइ SDGs तहत 45 अरब रुपया रखिया वेंदा। ज़रियनि जो चवणु आहे त डिवीज़नल हेडक्वार्टर शहरनि लाइ 7 अरब जो ख़ासि तरक़ियाती पैकेज रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। तालीम जे शोबे लाइ तरक़ियाती बजट 32 अरब मां वधाए 38 अरब ऐं सिहत खाते जी तरक़ियाती बजट 18 अरब मां वधाए 21 अरब करण जी तजवीज़ बि शामिल। कराची जे नवां मेगा मनसूबनि लाइ 12 अरब ऐं कराची जे मेगा मनसूबनि जी मजमूई बजट वधाए 21 अरब 14 करोड़ कई वई। मकानी खाते जे बजट घटाए 66 अरब 11 करोड़ रुपया करण जी तजवीज़ शामिल। सिंध असेंबली जे बजट इजलास खां अॻु सिंध काबीना जो इजलास सुबुह 10 वॻे तलब। वॾे वज़ीर जी सदारत हेठि थींदड़ सिंध काबीना जे इजलास में मेंबर नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾींदा। सिंध सरकार पारां वफ़ाक़ी बजट में सखर हैदराबाद मोटरवे लाइ मुख़्तस कयल रक़म ते मायूसी जो इज़हार। नज़रसानी जी अपील। सखर हैदराबाद मोटरवे हिन वक़्त ताईं नाहे ठही सघियो। वफ़ाक़ी बजट में सखर हैदराबाद मोटरवे लाइ मुख़्तस कयल रक़म ते मायूसी थी। वफ़ाक़ी हुकूमत नज़रसानी करे वफ़ाक़ी हुकूमत सखर हैदराबाद मोटरवे ठाहिण जी ख़ातिरी कराई हुई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जूं ख़ानगी TV सां ॻाल्हियूं। चयाईं सिंध हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिश कंदी। सिंध हुकूमत बजट में माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाइण लाइ क़दम खणंदी। वफ़ाक़ी हुकूमत जेतिरो सिंध खे हिसो ॾींदी उन हिसाब सां बजट ठाही वेंदी। वज़ीर अज़म शहबाज शरीफ चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन सेनेट क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी पघारुनि में वाध जो नोटिस वठी छॾियो। स्पीकर ऐं चेयरमैन सेनेट खां रिपोर्ट तलब। ज़रियनि जो चवणु आहे त रिपोर्ट जी रोशनी में क़ौमी असेंबली स्पीकर, डिप्टी स्पीकर, चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन सेनेट जी पघारुनि में वाध जो फ़ैसिलो थींदो। अमरीकी मीडिया दावा कई आहे त इसराइल कंहिं बि वक़्तु ईरान ते हमिलो करे सघे थो। इसराइल ईरान ते हमले जो अॻुवाट इतला अमरीका खे पिणु ॾेई छॾियो और रिपोर्ट मूजिबि इसराइली इख़्तियारियुनि अमरीका खे ॿुधायो आहे त इसराइल ईरान में ऑपरेशन लाइ मुकमल तयारु आहे। ईरान इसराइली हमले जी रद्दअमल तौरु इराक़ में मौजूदु अमरीकी साइट्स ते हमला करे सघे थो, जंहिं सबबि अमरीका पंहिंजे कुझु शहरीनि खे विच ओभर मां तुर्त निकिरण जी हिदायत कई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां न्यूक्लियर मुआहिदे ताईं पहुचण जी उमेद घटि थींदी पई वञे। खेसि उमेद घटि आहे त ईरान जोहरी मुआहिदे में यूरेनियम जी अफ़ज़ोदगी रोकण में वाज़े राज़ी थी वेंदो। विच ओभर मां गैर सफ़ारती अहलकारनि खे कढियो पियो वञे, छाकाणि त इहा ख़तरनाक जाइ बणिजी सघे थी। जोहरी मुआहिदो न थियण ते अमरीका हमिलो कयो त अमरीकी अॾनि खे निशानो बणाईंदासीं।
ईरान जी धमकी। ईरानी बचाव वारे वज़ीर अज़ीज़ नासिरज़ादे चयो आहे त उम्मीद आहे त सूरत हाल इन ताईं न पहुचंदी ऐं ॻाल्हियुनि जा हाकारी नतीजा साम्हूं ईंदा, पर जेकॾहिं ईअं न थियो ऐं जंग मड़ी वई त दुश्मनी जो नुक़सान ईरान जी भेट में वधीक हूंदो। हमले जी सूरत में अमेरिका खे हिन ख़िते मां निकिरणो पवंदो। ऑल लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम यूनियन तरफा मुतालबन ऑल लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम यूनियन तरफा मुतालबन मंत्रालय सिंध असेंबली आॾो धरणे में सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में आयल लेडी हेल्थ वर्करन की शिरकत। मुतालबन मंत्रालय नारेबाज़ी अगवानन जो चवणु आहे त सिंध लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम के PPHI हवाले न कयो वञे। आई शिकारपुर में कबीलाई वेढ़ांद 4 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं। टूल पिलाता भरिसां गड़ी यासीन मोड़ अच्छी मस्जिद वटि हथियारबंदनि कार मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में नूर मोहम्मद सुंदरानी, निज़ाम अहमद सुंदरानी, आदम सुंदरानी ऐं कार ड्राइवर रसूल बख्श मारफानी शामिल। ज़रियनि जो चवणु आहे त बिरोही सुंदरानी तकरार हलंदड़ हो। वाक़ियो पुरानी दुश्मनी तां पेश आयो आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां वाक़िए जो नोटिस। SSP शिकारपुर खां वाक़िए जा शुरूआती तफ़सील तलब। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त असराइती जांच करे जवाबदारनि खे जल्द इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे।